उन्हनि जो जाइज़ मुतालबो आहे। असां सिंध गवर्नमेंट खां पुरज़ोर नमूने सां अपील था कयूं त सिंधी माण्हुनि जो ग़रीब ॿाराड़ी माण्हुनि जो जेको आहे सो इलाइक़ो आहे, बेपच माण्हू जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। हिते जेको आहे सो वाक़ियो थियो, 4 छोकिरा शहीद थी विया भाउ जे वाक़िए में, जिते का बि सहूलियत कोन्हे, लोहियूं बैंचूं हुयूं, का बि बेड कोन्हे को, का बि एम्बुलेंस कान्हे का बि माना सहूलियत कान्हे का। असां सिंध गवर्नमेंट खां अपील था कयूं ऐं असां पंहिंजे फंक्शनल लीग वारनि MPA खे MNA खे बि चवंदासीं त उहे बि पंहिंजो जेको आहे सो असेंबली में आवाज़ उथारनि त सिंधी माण्हुनि जे सहूलियतुनि जे लाइ असां फंक्शनल मुस्लिम लीग जे प्लेटफार्म तां बि असां हिमायत था कयूं। जीअं सिंध क़ौमी मुआद, जीअं सिंध हुर्रियत संगत सभिनी जी हे जाइज़ मुतालबो आहे। इन मुतालबे खे जल्द में जल्द हल कयो वञे। जेकॾहिं न त पोइ हुर्रियत संगत सां असां हर जाइ ते गॾु हूंदासीं। पोइ रोड ते वेहणो पवे, ॿी जाइ ते वेहणो पए, असां हिननि सां गॾु हूंदासीं। महिरबानी।